मां सिंधी आहियां नालो आहे मुंहिंजी नज़्म जो, आज़ाद नज़्म आहे। मां सिंधी आहियां जय झूलेलाल बि चवां, मां सिंधी आहियां जय झूलेलाल बि चवां, सिंधी डे बि मल्हायां। सिंधी डे ही ख़ासि करे अखर विधो आहे छो जो अॼुकल्ह सिंधी डे जो प्रचलन हली रहियो आहे। हर को सिंधी डे, पकोड़ा डे चऊं या कढ़ी चांवर डे चऊं या वरी ॿिया अलॻि अलॻि डे शुरू थिया आहिनि, त उन लिहाज़ खां मां सिंधी आहियां जय झूलेलाल बि चवां, सिंधी डे बि मल्हायां, सभिनी खे सिंधियत जो पाठ पढ़ायां। अॼुकल्ह हर को पाठ पढ़ाइण लॻो आहे, सभिनी खे सिंधियत जो पाठ पढ़ायां, पर सच ॿुधायां मूंखे सिंधी ईंदी नाहे, पर सच ॿुधायां मूंखे सिंधी ईंदी नाहे। सिंधियत जो इतिहास, सिंधियुनि जी संस्कृति, सिंधियत जो इतिहास, सिंधियुनि जी संस्कृति, रीतियूं रिवाज महान आहिनि, रीतियूं रिवाज महान आहिनि। इहो सभ खे ॿुधायां, इहो सभ खे ॿुधायां, पर सच ॿुधायां इहो मूं पढ़ियो नाहे, पर सच ॿुधायां इहो मूं पढ़ियो नाहे। मां राधा स्वामी आहियां। अॼुकल्ह सिंधी अलॻि अलॻि पंथ अपनाइनि था पिया, त मां राधा स्वामी आहियां, धन निरंकारी आहियां, मां नानक शाही आहियां, सभिनी खे तो अपनायां, सभिनी खे तो अपनायां, पर सच ॿुधायां मां सिंधी आहियां, पर त बि मां सिंधी न आहियां, मां सिंधी न आहियां। छो जो अॼुकल्ह चङियूं संस्थाऊं ऐं चङा प्रचारक निकिरी चुका आहिनि कि जिन खे सिंधी ॿोली, सिंधी भाषा ही शुद्ध नमूने ॻाल्हाइण बि न ईंदी आहे, पर अलॻि अलॻि संस्थाऊं गढ़ी करे पाण खे सिंधियत जो प्रचारक चवनि था, पर मूल अगरि असां वञूं त उहे सिंधियत जो प्रचार कनि था या पंहिंजो वैयक्तिक प्रचार कनि था। इहो ॾाढो वॾो क्वेश्चन मार्क असांजे समाज ते आहे। इन लिहाज़ खां मां इहा नज़्म तयारु कई हुई, अव्हांखे वणी हूंदी, इहा आशा कयां थो।